अस्सलाम वालेकुम प्यारो दोस्तों, तुम सारे दोस्तों प्यारों के लिए सुबह का पैगाम हमारे वाल साहब फ़कीर नियाज़ हुसैन ताहरी आपको सुनाएंगे। प्यारा प्यारा अच्छा सा गज़ल जिसमें नसीहत है वो आप सुनाएंगे। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, असांजो प्यारो वाल साहब तव्हांखे सुबुह जो गज़ल ॿुधाईंदो जंहिंमें नसीहत आहे। सो महिरबानी करे असांजे चैनल के सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा, कमेंट कंदा ऐं पूरो वीडियो एंड तक ॾिसंदा। तमामु प्यारनि खे 2022 साल जी पहिरीं तारीख़ जो मुबारक हुजनि असांजे तरफ़ां। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। असांजे वीडियो के सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। खुदा हाफ़िज़, पाकिस्तान जिंदाबाद। महिरबानी प्यारनि दोस्तनि जी। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। प्यारा दोस्तों, जीअं त हर को माण्हू ॿिए खे नज़रअंदाज़ कंदो आहे ऐं ॿियनि जे ऐबनि ते नज़र कंदो आहे, पर मूं अॼु सोचियो ऐं शेर लिखियुमि त पाण बि निगाह कयां त पंहिंजे अंदर में जाती पाते पंहिंजे नफ़्स खे ॾिठुमि, पंहिंजे नंढपण खे वठी ॾिठुमि ऐं मां ॾाढो पेशेमान थियुसि, शर्मसार थियुसि, गुनाह वधी विया। इन जे करे मूं उहो शेर पाण ते लिखियो आहे। ॿियो को दोस्त पाण न सम्झे ऐं हीउ शेर ॿुधो ऐं इन मां नसीहत हासिलु कयो सभु। अॼु पाण ॾे वेही निगाह कय में, अॼु पाण ॾे वेही निगाह कय में, विया गुनाह वधी शर्मसार थियुमि, अॼु पाण ॾे वेही। अरे पहिरियां गफ़लत में हली वई जवानी, लॻी ॾाढी हथ में अचे हैरानी। है पहिरियां गफ़लत में हली वई जवानी, लॻी ॾाढी हथ में अचे हैरानी। ॾिसां थो त दुनिया आ हीअ फ़ानी, ॾिसां थो त दुनिया आ हीअ फ़ानी, पंहिंजे ज़िंदगीअ खे छो तबाह कयुमि, अॼु पाण ॾे वेही निगाह कय में, विया गुनाह वधी शर्मसार थियुमि, अॼु पाण ॾे वेही। है चङा अमल कयां हा त थिए हा भलो, इहो कोन कयो मूं कोई बिलो। है चङा अमल कयां हा त थिए हा भलो, इहो कोन कयो मूं कोई बिलो। सफ़ा नेकिन खां रहियो पियो हां ठलो, सफ़ा नेकिन खां रहियो पियो हां ठलो, कोन शरीयत जो इतबाह कयुमि, अॼु पाण ॾे वेही निगाह कयुमि, विया गुनाह वधी शर्मसार थियुमि, अॼु पाण ॾे वेही। है खुटे नेकी जहिकी रीत न को ॾींदो, उते हशर में मूं सां छा थींदो। है खुटे नेकी जे हिकिड़ी न को ॾींदो, उते हशर में मूं सां छा थींदो। रब खे आ सुवाल त बख़्शींदो, रब खे आ सुवाल त बख़्शींदो, रब पाख खां परदो पनाह घुर में, अॼु पाण ॾे वेही। रब खे आ सुवाल त बख़्शींदो, रब पाख खां परदो पनाह घुर में, अॼु पाण ॾे वेही निगाह कय में, विया गुनाह वधी शर्मसार थियुमि, अॼु पाण ॾे वेही। है केॾा जानी जिगरा
मोकिलायूं विया करे तोखां मूं खां जुदायूं विया है केॾा जानी जिगरा मोकिलायूं विया करे तोखां मूं खां जुदायूं विया फिटी खाली करे पंहिंजो जायूं विया फिटी खाली करे पंहिंजो जायूं विया खाली जायूं ॾिसी ऐं खाली जायूं ॾिसी तॾहिं दाह कय में अॼु पाण ॾे वेही निगाह कय में विया गुनाह वधी शर्मसार थियो में अॼु पाण ॾे वेही है मिलियो कल बि ज़िक्र न कमायो मूं वेही वक़्तु अजायो विञायो मूं है मिलियो कल बि ज़िक्र न कमायो मूं वेही वक़्तु अजायो विञायो मूं मच ज़िक्र जो कीन मचायो मूं मच ज़िक्र जो कीन मचायो मूं खाली ज़िक्र खां छो मूं पसाह खय में अॼु पाण ॾे वेही निगाह कय में विया गुनाह वधी शर्मसार थियो में अॼु पाण ॾे वेही है न्याज़ कर तूं अमल ऐं नथी गाफ़िल ख़ुदा वारनि सां थी वञ शामिल है न्याज़ कर तूं अमल ऐं नथी गाफ़िल ख़ुदा वारनि सां थी वञ शामिल मन मारफत यार थियई हासिल मन मारफत यार थियई हासिल ऐं ख़ुदा वारनि ते वेसाह कयो में अॼु पाण ॾे वेही निगाह कय में विया गुनाह वधी शर्मसार थियो में अधूं राति मलीर मां वई आहियां अबाणनि ॾ चकर ॾेई आई आहियां अधूं राति मलीर मां वई आहियां अबाणनि ॾ चकर आई ॾेई आहियां अधूं राति मलीर मां सुभान अल्लाह। दोस्तनि खे हीअ नसीहत वारी मनक़बत जे पसंदि अचे त हिन खे लाइक कयो शेयर कयो दोस्तनि खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे चैनल खे घणे खां घणनि दोस्तनि ताईं पहुचायो। अलाह तव्हांखे शाद ऐं आबाद कंदो ऐं ख़ुशि कंदो तव्हां जूं मुश्किलातूं दूरि कंदो जेके बि तव्हां जूं परेशानियूं हूंदियूं जेके मुसीबतूं हूंदियूं तव्हांजो अलाह आसान कंदो दूरि कंदो ऐं तव्हांजे कमनि में तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में अलाह ताला बरकत विझंदो। तव्हांखे रब ताला शाद ऐं आबाद बनाए आमीन सुमा आमीन।